अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी वीवो। अॼु जी हिन वीडियो में असां अव्हांखे ॿुधाईंदासीं दुनिया जे उन्हनि 6 ख़ूबसूरत मुल्कनि जे बारे में जिन में पाकिस्तानी पासपोर्ट ते बिना कंहिं वीज़ा जे ऐं बिना कंहिं परमिशन जे अव्हां सफ़र करे सघो था, उते रही सघो था ऐं घुमी फिरी सघो था। दोस्तों, सब खां पहिरीं त सिंधी वीवो जी तरफ़ां अव्हांखे भलीकार। अगर अव्हां सिंधी वीवो जी हर नई ईंदड़ वीडियो खां बाख़बर रहणु चाहियो था त सिंधी वीवो चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं स्क्रीन ते नज़र ईंदड़ बेल आइकन मतिलबु घंटी वारे बटन खे दबाए छॾियो त जीअं अव्हां असांजी हर नई ईंदड़ वीडियो खां बाख़बर रही सघो। अचो त वीडियो जे मौज़ू ते वापसि अचूं था। दोस्तों, अचो त उन्हनि 6 मुल्कनि जे बारे में ॻाल्हायूं था जिन में सफ़र करण लाइ पाकिस्तानियुनि खे वीज़ा या कंहिं बि परमिशन जी ज़रूरत न आहे, बस सिर्फ़ टिकट वठी सफ़र करे सघिजे थो। दोस्तों, पाकिस्तानी पासपोर्ट हर पाकिस्तानी शहरी जो हक़ आहे। को भी पाकिस्तानी जॾहिं भी पासपोर्ट ठाराइणु चाहे ठाराए सघे थो। पहिरीं पाकिस्तान में पासपोर्ट ठाराइणु वॾो मसइलो हूंदो हुओ। नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान जो मख़सूस ब्रांचेस सिर्फ़ पासपोर्ट जे लाइ चालान वठंदियूं हुयूं, पर हाणे सेंट्रलाइज़ थियण खां पोइ हर ब्रांच पासपोर्ट जे लाइ चालान वठे थी। ऐं पहिरीं पासपोर्ट सेंटर्स सिर्फ़ डिविजनल स्तर ते मौजूदु हुआ, पर हाणे उहे ज़िलई सतह ते बि मौजूदु आहिनि। दोस्तों, अगर दुनिया के पासपोर्ट या वरी चइजे त ताक़तवर तरीन पासपोर्ट की लिस्ट ॾिसे त पाकिस्तानी पासपोर्ट बिल्कुल आख़िर में, पर बस सिर्फ़ एक नंबर मथे अफ़गानिस्तान का नज़र अचे थो। अगर साफ़ अखरनि में चइजे त पाकिस्तानी पासपोर्ट दुनिया जो ॿियो कमज़ोर तरीन पासपोर्ट आहे। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में फ़र्क़ु सिर्फ़ ईअं आहे त जिते अफ़गानिस्तान जे पासपोर्ट ते वीज़ा फ्री या वीज़ा ऑन अराइवल या वरी ई वीज़ा जी सहूलियत सिर्फ़ 5 मुल्कनि में मिले थी, त उन्हनि जी तइदाद पाकिस्तानी पासपोर्ट ते सिर्फ़ 27 मुल्कनि जी आहे। उन मां बि सिर्फ़ 6 मुल्क अहिड़ा आहिनि जेकी बिना वीज़ा जे पाकिस्तानियुनि खे पंहिंजे मुल्क में अचण जी इजाज़त ॾियनि था। उहे 6 मुल्क जिन्हनि में अव्हां पंहिंजी वेकेशन्स गुज़ारे सघो था, उन्हनि मां पहिरियों मुल्क आहे डोमिनिका। डोमिनिका कैरेबियन जज़ीरनि में मौजूदु हिकु नंढड़ो सो मुल्क आहे जिते पाकिस्तानी 21 ॾींहंनि ताईं बिना वीज़ा जे स्टे करे सघनि था। डोमिनिका हिकु नंढो मुल्क आहे जंहिंजी मईशत बिल्कुलु कमज़ोर आहे। रोज़गार जे मौक़े बिल्कुलु न हुजण जे बराबरि आहिनि। हिते जे माण्हुनि जी माली हालत बि बहितर न आहे। दुनिया जे 230 आज़ाद मुल्कनि मां हिन जो शुमार सस्ते मुल्कनि जे लिहाज़ खां 206 नंबर ते अचे थो, जॾहिं त पाकिस्तान उन फ़हरिस्त में 26 नंबर ते अचे थो। हिन मुल्क जी आबादी 74,000 खां वधीक आहे। ॿिए नंबर ते अचे थो हेटी। हेटी में पाकिस्तानी बिना वीज़ा जे 3 महीननि ताईं स्टे करे सघनि था। हीअ बि कैरेबियन जज़ीरनि में मौजूदु हिकु मुल्क आहे जेको घणो ख़ूबसूरत आहे। दुनिया जे आज़ाद मुल्कनि जी फ़हरिस्त में हिन जो शुमार 230 मां 148 नंबर ते थिए थो। हिन मुल्क जी कुल आबादी 1,05,00,000 जे क़रीब आहे। हिते फ्रांसीसी ॿोली ॻाल्हाई वञे थी। हिन मुल्क जी कुल एराज़ी 27,750 स्क्वायर मील आहे। नंबर 3, माइक्रोनेशिया। माइक्रोनेशिया बहरुल काहिल मतलब पैसिफिक ओशन में मौजूदु कुछ जज़ीरनि ते मुश्तमिल हिकु मुल्क आहे। दोस्तों, पैसिफिक ओशन जे बारे में जल्द तव्हांखे हिकु अलॻि वीडियो में भी ॿुधाईंदासीं। माइक्रोनेशिया में पाकिस्तानी बिना वीज़ा जे 1 महीने ताईं रही सघनि था। हिन मुल्क जी एराज़ी फ़क़ति 702 स्क्वायर किलोमीटर आहे। हिन जी आबादी 2016 जी मर्दमशुमारी जे तहत 1,05,000 आहे। मईशत जे लिहाज़ खां दुनिया जे आज़ाद मुल्कनि जी फ़हरिस्त में हिन जो शुमार 230 मुल्कनि मां 216 नंबर ते थिए थो। हिते अंग्रेज़ी जे अलावा 8 ॿियूं ॿोलियूं बि ॻाल्हायूं वञनि थियूं। सेंट विंसेंट एंड दी ग्रेनेडाइन्स। सेंट विंसेंट एंड दी ग्रेनेडाइन्स अमेरिका जे क़रीब हिकु नंढड़ो सो मुल्क आहे। पाकिस्तानी हिते बिना वीज़ा जे 1 महीने ताईं स्टे करे सघनि था। मईशत जे लिहाज़ खां दुनिया जे आज़ाद मुल्कनि जी फ़हरिस्त में हिन जो शुमार 230 मां 202 नंबर ते थिए थो। हिते अंग्रेज़ी ऐं फ्रांसीसी ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। हिन जी कुल एराज़ी फ़क़ति 389 स्क्वायर किलोमीटर्स आहे। हिन जी आबादी 1,02,000 जे क़रीब आहे। ट्रिनिडाड एंड टोबैगो। ट्रिनिडाड एंड टोबैगो हिकु अमरीकी मुल्क आहे। हिन जी आबादी 12,21,000 जे क़रीब आहे। हिन मुल्क जी सरकारी ॿोली अंग्रेज़ी आहे, पर हिते कैरेबियन, फ्रांसीसी, चीनी ऐं स्पेनिश ॿोली भी ॻाल्हाई वञे थी। हिन मुल्क जी कुल एराज़ी 5,100
28 स्क्वायर किलोमीटर आहे। हिन मुल्क जो शुमार आज़ाद मुल्कनि जी फ़हरिस्त में 230 मां 111 ते थिए थो। हिते भी पाकिस्तानी बिना वीज़ा जे 1 महीनो स्टे करे सघनि था। वानवातू ऑस्ट्रेलिया जे क़रीब जज़ीरनि ते मुश्तमिल हिकु ख़ूबसूरत मुल्क आहे। हिते भी पाकिस्तानी बिना वीज़ा जे 1 महीने ताईं रही सघनि था। मईशत जे लिहाज़ खां आज़ाद मुल्कनि जी फ़हरिस्त में हिन मुल्क जो शुमार 230 मां 207 नंबर ते थिए थो। हिन मुल्क में अंग्रेज़ी ऐं फ्रांसीसी ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। हिन मुल्क जी कुल एराज़ी 12,189 स्क्वायर किलोमीटर आहे। व्यूअर्स, उम्मीद आहे त तव्हांखे वीडियो पसंद आई हूंदी। अगर तव्हांखे वीडियो जे बारे में या मालूमात जे बारे में का भी पंहिंजी राय ॾियणी हुजे त कमेंट बॉक्स में ज़रूर ॿुधाईंदा। वीडियो पसंद अचे त लाइक ज़रूर करियो ऐं पंहिंजे दोस्तनि सां भी शेयर करियो। वधीक अहिड़ी वीडियोस ॾिसण लाइ विज़िट कंदा रहो सिंधी वीवो। थैंक यू।